ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। ठुल जी अदालत में हाज़िरी ते आयल कैदी निसार बंगलानी हथकड़ी समेत फरार थी वियो। फरार थियल जवाबदार मथां फुर पुलिस मुक़ाबले समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केस दाख़िल आहिनि। इलाइक़े में चौबल आहिनि त पुलिस पाण जवाबदार खे अदालत मां फरार करायो आहे। फरार थियल जवाबदार खे 1 महीनो अॻु फुर दौरान शहरियुनि सोगो करे पुलिस हवाले कयो हो। जवाबदार जेल कस्टडी में हो। अॼु कोर्ट में हाज़िरी दौरान जवाबदार फरार थी वियो। डीएसपी ठुल नूर मोहम्मद सुरयानी जो चवणु आहे त जवाबदार कीअं कोर्ट मां फरार थियो आहे जांच करियूं पिया। ठुल जी अदालत में हाज़िरी ते आयल कैदी निसार बंगलानी हथकड़ी समेत फरार थी वियो आहे। फरार थियल जवाबदार मथां फुर पुलिस मुक़ाबले समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा केस दाख़िल थियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर निसार अहमद कुंडरानी खां। जी निसार, कहिड़ा तफ़सील आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, कुछ हफ्ता पहिरों फुर दौरान जो है गिरफ्तार थियल निसार बंगलानी जो है अज अदालत में पेश किया। उनके वो हथकड़ियुनि समेत जो है वो फरार थी है। जैसे तो पुलिस उनजो पीछो कर रहा है। अञा ताईं पुलिस के हथ न अची सघिया। उन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके केस दाख़िल हुआ। जॾहिं त शहरनि खां मोटरसाइकिल फुर जो पिणु केस दाख़िल हुयो। पुलिस मुक़ाबले जा केस दाख़िल हुआ। जॾहिं त इहे चौबोल आहिनि त पुलिस उनखे हथ सां फरार करायो आहे। जॾहिं त इन हवाले सां डीएसपी ॿुधायो आहे त असां सुबुह साणे उनखे जेल पुलिस पेश करे रहिया आहियूं त हथकड़ियुनि समेत उहो फरार थियो आहे। जल्दी मुलज़िम खे गिरफ़्तार करे वरी ॿिए राउंड ते केस दाख़िल कया वेंदा। जी ठीकु आहे, मुंहिंजी वरी महिरबानी निसार अपडेट करण जे लाइ।